सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। ऑडियो लीक्स जो मामलो, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ क़ौमी सलामती कमेटी जो इजलास तलब करे वरितो। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त मरियम नवाज़ जी हिक ॿी ऑडियो बि लीक थियण वारी आहे, जेका मुंहिंजे बाबति आहे। इसाक डार डील तहत वापसि अची रहियो आहे, चोरनि खे NRO ॾिनो पियो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट में 72 रुकनी वफ़ाक़ी काबीना ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी लाइ मुक़रर। चीफ जस्टिस अतहर मिनल्लाह शेख रशीद तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त जी ॿुधणी सुभाणे कंदो। ॿोॾि सटियल सिंध में वबाई बीमारियुनि विघे माण्हू मरण जो सिलसिलो रुकिजी न सघियो। डेंगी, गैस्ट्रो ऐं मलेरिया विघे अॼु वधीक 18 ॼणा हयातियूं विञाए वेठा। कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब उहिदे तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान करे छॾियो। मुर्तज़ा वहाब चयो आहे त असां कराची शहर लाइ न ॾींहुं ॾिठो न राति, रुगो कमु कयो। ग़लती रुगो इहा हुई त मूं पैसा पंहिंजे खीसे में न विधा। 2 लाख का कैमरा था, 1 लाख के लेंसेज थे, इसी तरीके से गोबरों के 5 लाख से ऊपर का सामान था उसमें। मैं एक मुतवस्सित तबके का साफी हूँ यार, बड़ी मेहनत से बनाते हैं ये सामान। हम लोग आते हैं, छीन के ले जाते हैं, फिर हमें क्या बोलते हैं डीएसएल आईजी साहब कि यार कराची वाले तो कुछ करते नहीं है यार। कराची में ॾोहनि ते कंट्रोल न थी सघियो। हथियारबंदनि ॾींहं ॾिठे आम शहरनि सां गॾु सहाफ़िन ऐं पुलिस एहलकारनि खे बि फुरे विया। शाहीन फोर्स नाले स्ट्रीट स्क्वाड बि नाकाम थी वियो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं ॾिसंदा असांजे YouTube चैनल ते। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।